پوری دنیا میں اگر اتھینٹک جگہ ہے، پروف وارو جگہ ہے کہ جتنے اساں نبی جا ہاتھ مبارک لب مبارک جو کو صرف حجر اسود ہی آب زمزم وہ ہے ہن میں اللہ تعالی بندے لے غذا بھی رکھو ہے بندے لے شفا بھی رکھو ہے۔ الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم الأنبياء والنبيين محمد وعلى آلہ واصحابہ اجمعین۔ اما بعد فقد قال اللہ تبارک وتعالی فی القرآن المجید والفرقان الحمید ان اول بیت وضع للناس للذی ببکۃ مبارکا وہدی للعالمین فیہ آیات بینات مقام ابراہیم ومن دخله كان آمنا ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين قال تبارك وتعالى في شان حبيبه والفرقان الحميد إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما رب زدني علما رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين۔
مجھے عزیز مسلمان دوستو بزرگو ای بھائیرو، تبارک و تعالی جے پاک کلام مقدس پارہ نمبر 4 سورہ آل عمران ما چند آیتوں تلاوت کیوں کہ اللہ تبارک و تعالی ممکن آیتن جے مطلب و مقصد کے صحیح بیان کرنے کی توفیق عطا فرمائے۔ ऐं दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तमाम सभिनी मुस्लमाननि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला सम्झण ऐं सम्झाइण खां बाद में मूंखे ऐं तव्हां सभिनी मुस्लमाननि खे रब साईं अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो गुज़िश्ता जुमे तव्हांजे आॾो हज जे फ़र्ज़ियत ऐं फ़ज़ाइल ऐं अहकाम बाबति अर्ज़ु रखियुमि कि हज केॾो अज़ीम अमल आहे ऐं मुस्लमान जे मथां केतिरो ज़रूरी आहे सरहदी वारनि जे लाइ। हीअ जेके आयतूं मां तव्हांजे आॾो अर्ज़ु रखियूं, इन आयतनि जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला खाना काबा जूं 6 ख़ुसूसियात ज़िक्र फरमाया आहिनि। 6 ख़ुसूसियात खाना काबा जा में आहिनि। अल काबा जेको ज़मीन जो सेंटर आहे ऐं रब क़ुरान में फरमाए थो इन अव्वल बैत, ये जो खाना काबा है, इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास, ही बंदन जे लाइ इबादत जे लाइ सब खां पहिरियों घर ठाहियो वियो आहे। अल्लाह ताला बैत जीअं बैतुल्लाह आहे, इनखे बैतुल्लाह चयो वेंदो आहे, अल्लाह जो घर, यानी इबादत जे लाइ ज़मीन जे मथां जेको पहिरें दुनिया जे अंदरि जेको जॻह ठहियो आहे उहो बैतुल्लाह आहे। ऐं फरमाए थो इन अव्वल बैत, ही सब का पहिरीं घर आहे। बाद मुफ़स्सिरीन हज़रात इन मां इहो बि वरितो आहे कि ज़मीन में पहिरीं जॻह जेको तामीर थियो उहो इहो बैतुल्लाह आहे। लेकिन इन मां ज़्यादातर मुफ़स्सिर हज़रात इन ते आहिनि कि भाई इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास, बंदनि जे इबादत जे लाइ जेको ज़मीन जे मथां जेको पहिरियों घर ठहियो आहे उहो जेको आहे त बैतुल्लाह आहे। ऐं बैतुल्लाह शरीफ़ ही उहो इलाइक़ो आहे, उहो जगह आहे जेको ज़मीन जो सेंटर आहे। ज़मीन पूरे जो पूरो ज़मीन जो विच आहे। मशरिक़ व मग़रिब, जनूब व शिमाल, जेतिरे ताईं ज़मीन पखेड़ियल आहे खाना काबा इन जो विच आहे। ऐं इहा ई वजह आहे जो अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्कतुल मुकर्रमा में पैदा कयो। छो जो जॾहिं रोशनी फैलाइण जे लाइ को बि चराग ऐं लाइट जलायो वेंदो आहे त उनखे सेंटर ते रखियो वेंदो आहे ताकि चइनी तरफ़ जेको आहे रोशनी मुकम्मल वञे। अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया जे लाइ मबऊस फरमायो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आखिरी नबी ऐं दुनिया जे लाइ मबूस फरमायूं। इन जे करे अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंहिं जगह ते पैदा कयो उहो जगह दुनिया जो सेंटर, दुनिया जो विच आहे ताकि चइनी तरफ़नि हर तरफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बैक वक्त ऐं सही तरीक़े सां ऐं मुकम्मल आज़ादी सां पहुची वञे। ऐं इहा ई वजह आहे कि कुफार खे बि ख़बर हो त मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत उहा मक्कतुल मुकर्रमा में थींदी। तो अल्लाह तबारक व तआला कुरान में भी फरमाए तो इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास, ही खाना काबा उहो आहे जेको इबादत जे लाइ पहिरियों घर बणायो वियो आहे। ही खाना काबा जी पहिरीं ख़ुसूसियत आहे ऐं पहिरीं फज़ीलत आहे जेको इन आयतनि जे मुताबिक़ अल्लज़ी बक्कत मुबारकुन हुदल लिल आलमीन। पहिरीं नंबर इहा आहे त ही पहिरियों अल्लाह जो घर आहे ऐं ॿी नंबर इहा आहे त ही बरकत वारी जगह आहे। खाना काबा के अल्लाह ताला मुबारक फरमायो आहे। जेको मक्कतुल मुकर्रमा में खाना काबा आहे अल्लाह फरमाए तो ही बरकत वारो आहे। इनमें अल्लाह ताला बरकतूं रखिया आहिनि ऐं बरकत हिकु इहो आहे, हिकु तिन जी रूहानी बरकतूं आहिनि। रूहानी बरकतूं छा आहिनि जो इन खाना काबा में पढ़ियल हिकु निमाज़ लख निमाज़ जे बराबर आहे। खाना काबा जे अंदर जेको बंदो निमाज पढ़ंदो आहे ही हिकिड़ो निमाज लख निमाज़नि जे बराबर आहे। अल्लाह जे नबी फरमायो त खाना काबा में जेको निमाज थो पढ़े वो लख निमाज़नि जे बराबर आहे। ऐं खाना काबा में कयल हिकु नेकी लख नेकियुनि जे बराबर आहे। ऐं खाना काबा जे अंदर रूहानी बरक़ात इहा आहिनि जो उन जे मथां सिर्फ़ नज़र उनखे ॾिसण सां ई नेकियूं मिलंदा आहिनि।
ان جے کرے بعض علماء فرمائیں تو بھائی نفل تمہاں دنیا میں بے جاتے بھی پڑھی سکو تا، قرآن کی تلاوت تمہاں بے جاتے بھی پڑھی سکو تا، خانہ کعبہ جڑے توجہ تو ان میں زیادہ تر ان جو دیدار کیو ان جو طواف کیو، چھو جو یہ ہوئے موقع ہیں جے کے بعد میں اساں کے نہ ملندا، قرآن اساں بے جاتے پڑھی سکو تا، نفل اساں بے جاتے پڑھی سکو تا، لیکن طواف جو موقع ہے دیدار کعبہ اساں کے بعد میں نہ تو ملی سکے۔ دیدار کعبہ صرف ان جگہ تے ملے تو جتے خانہ کعبہ موجود ہے۔ تمام بدو ہوں علماء کہ جن اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم مکے کا مدینے کی طرف ہجرت پہ کرے تو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم مکہ المکرمہ تے ونی خانہ کعبہ تے ونی کرے خانہ کعبہ کے خطاب تھا کن اے خانہ کعبہ تو مجھے اترو محبوب آہی جے کدے ہی کفار مشرک موقع ہتا نہ کڈن ہاتھ ماں تو کہ کدے بھی نہ چڑھا ہاں۔ پارا نمبر پہ جے اندر تمہاں ڈسو تو انہیں جی صرف 1.5 رکون جے اندر اللہ تبارک و تعالی صرف قبلے جی تبدیلی جے بارے میں بحث کے ذکر کیوں آئے، جے میں اللہ تعالیٰ فرمائے تو اے پیغمبر اساں تجھے چہرے کے بار بار خانہ کعبہ جے طرف نسوتا ہے، چھو جو جدے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم مکے کا مدینے پاتا تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم بار خانہ کعبہ جے طرف نظر پیا کن یا وری آسمان جے طرف نظر پیا کن، ان انتظار میں ہوا کہ رب العالمین کدے مکھ حکم کندو جو ماں خانہ کعبہ جے طرف باجو رخ پھیرائے کر نماز پڑھنی سی۔ اترو محبوب جدے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کے شعبان جے مہینے جے اندر جدے یہ وحی آیو کہ تمہاں نپان کریم صلی اللہ علیہ وسلم نماز جے اندر موجود آئیں، نماز پڑھائیں پیا، اے نماز جے دورانی اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کے جدے وحی آیو تو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم پانچو قبل تبدیل کرے چڑیو۔ یہ تو مسجد القبلتین ڈٹھو ہوں ان میں بن قبلن کی جگہ ہے یعنی حساب خیال ہے، نماز پڑھن کی مسلو بڑھن ہے، چھو جو ہکڑو مسجد قبلتین وہ جگہ ہے جتے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم دوران نماز پانچو رخ خانہ کعبہ کی طرف پھیرایو۔ رب العالمین ان جے پوری ہسٹری کے بھی قرآن میں ذکر کیو ہے، اے خانہ کعبہ وہ ہے جن جی تعمیر جو بھی ذکر خدا قرآن میں کیو ہے، اے ان جے متھا اٹیک کیل قوم جی بربادی جو بھی ذکر اللہ قرآن میں کیو ہے۔ جے قوم خانہ کعبہ جے متھا اٹیک کیو، یمنی قوم ابرا جی لشکر خانہ کعبہ جے متھا جے حملو کیو، اللہ تعالیٰ ان کے پورے ایک ننڈڑے چیپٹر سورت جے اندر بیان کرے اے مکمل واضح طریقے سے بیان کیو کہ جدے مجھے خانہ کعبہ جے متھا اٹیک کیو تو اساں انہن ظالمن سا چا حشر کیو ہے، انہن سا اساں کیڑو حشر کیو ہے۔ یاد رکھو دنیا جے اندر بشیوں جس تائیں موجود آئین قیامت نہیں دو، ایک قرآن مجید بھی خانہ کعبہ، قرآن مجید خانہ کعبہ جس تائیں دنیا کے اندر موجود آئین قیامت نہیں دو۔ اے قرآن مجید کے بارے میں اللہ نے نبی فرمایو کہ آخری زمانے کے اندر قرآن مجید اڑامی ویندو، اے ان جا حروف نکری ویندا، اے انسانن کے دلن ماں بندن کے دلن ماں بھی قرآن مجید نکری ویندو۔ اے آخری زمانے کے اندر ایک حبشی مانو اچھی کرے خانہ کعبہ کے شہید کندو، اے اللہ جے نبی ان جو پورے حلیوں بھی ذکر کیو ہے، ان جا پیر ہن طریقے سا ہوندا، ان جو چہرو ہن نمونے سا ہوندو، وہ حبشی مانو حبشی غلام اچھی کرے خانہ کعبہ کے مسمار کندو ان کے شہید کرے چڑی دو۔ تو خانہ کعبہ جو پورو ہسٹری اول کا وتی آخر بلکہ قیامت تائیں جو پورو بیان جو ہن دور کا بعد میں بھی جے کو خانہ کعبہ جے مت حالات دا اللہ جے نبی پانچے احادیث دے اندر انہوں جو بھی تذکرہ کرے چڑیو ہے کہ ہن جگہ جی ایتری اہمیت آگے اہن جی تعمیر تے اللہ تعالیٰ نبی حضرت ابراہیم علیہ السلام کے جے کو انعام عطا فرمایو جو پورے دنیا جو جے کے بھی بعد میں پیغمبر آیا جسو حضرت آدم علیہ السلام پورے انسانیت جو ابو آگے حضرت نوح علیہ السلام ثانی آدم آہن لیکن حضرت ابراہیم علیہ السلام ابو الانبیاء آہن۔ حضرت ابراہیم علیہ السلام کے خدا ابو الانبیاء بنائیو آگے
ऐं रिवायतन जे अंदर ईंदो आहे कि हज़ारी पैगंबर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल मां आया, सिर्फ हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जे नस्ल मां। ऐं हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाहिद पैगंबर आहिनि जो सिर्फ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नस्ल मां आया। क्या लग जाएगा? ये पूरो एजाज छा आहे? हिक त हज़रत इब्राहिम जूं कुर्बानियूं आहिनि जंहिंजो तज़किरो मां हिते नथो कयां, ऐं ॿिए नंबर में हिकिड़ो उहो आहे जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं खाने काबा जी तामीर कयो, उन टाइम रब खां दुआ घुरियाई, या अल्लाह तूं हुननि में हिकिड़ो इमाम मोकिलिजांइ, ऐं उहो इमाम अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल हज़रत इस्माइल मां मोकिलियो आहे। ॾिसो एतिरो एजाज़, एतिरो शान खाना काबा जो। तॾहिं अल्लाह फरमाए थो मुबारक ही बरकत वारी जगह आहे, ऐं बरकत केतिरी जो दुनिया में बाक़ी शयुनि जो किल्लत पैदा थी वञे, दुनिया में ॾुकर अची वञे, किल्लत पैदा थिए, लेकिन मक्का मुकर्रमा में का बि शइ जी किल्लत पैदा नथो थिए। लखे हाजी हज ते वेंदा आहिनि, मके वारा ख़ुदि कुर्बानी कंदा आहिनि। इन खां अलावा कई जानवर सिर्फ मेज़बानी लाइ, मेहमानी जे लाइ पोया पिया वञनि, लेकिन उन खां बावजूद भी मक्के में कॾहिं भी जानवरनि जी किल्लत कोन पैदा थियो आहे। लखे माण्हू हाजी हज ते वेंदा आहिनि, ऐं न वरी जगह जो को शोर महसूस थियो आहे। मैदान अरफात में वञी ॾिसो, हर साल खेमा लॻंदा आहिनि, 1400 साल थी आहिनि खेमा लॻंदा था अचनि, लेकिन कॾहिं भी मैदान अरफात जे अंदर जगह जो शोर कोन थियो आहे। इहो बरकत आहे। मुज़दलिफ़ा जे अंदर खेमा लॻंदा आहिनि, कॾहिं भी तव्हां ॾिठो ॿुधो हूंदो कि मुज़दलिफ़ा में खेमा लॻण जो को खोट थियो आहे। मिना जे अंदर खेमा लॻंदा आहिनि, तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो कि उते जेके खेमा लॻंदा आहिनि उन में कॾहिं खोट थियो आहे हज में। असां तव्हांजो ही मस्जिद जेकॾहिं कुझु माण्हू अचनि त भरिजी वेंदो ऐं शोर महसूस थींदो, तंगी महसूस थींदो, लेकिन मुज़दलिफ़ा, मिना, अरफात, खाने काबा, इन में तव्हांखे शोर न मिलंदो, छो जो रब साईं फरमायो मुबारक ही बरकत वारी जगह आहे। इनमें अल्लाह ताला बरकत रखियो आहे। रूहानी बरकतूं भी आहिनि ऐं ज़ाहिरी बरकतूं भी आहिनि, बातिनी बरकतूं भी आहिनि ऐं ज़ाहिरी बरकतूं भी आहिनि। ऐं उन खां बाद में अल्लाह फरमाए थो हुदल लिल आलमीन, ही उहो जगह आहे जेको हिदायत जो सरचश्मो आहे। ही उहो जगह आहे जेको हिदायत जो सरचश्मो आहे, जंहिंमें रब्बुल आलमीन हिदायत खे जितां जारी फरमायो आहे। हिक त अल्लाह जे रसूल ऐं हितां ई हिदायत जारी थियो आहे। ॿियो दुनिया दी मिटी सघे थो, लेकिन मके मां दी न मिटंदो। दुनिया में फितना ईंदा ऐं फितननि जे करे माण्हू गुमराह थींदा, अकाइद तब्दील थींदा, लेकिन मक्कतुल मुकर्रमा में पंहिंजे असली हियत ते रहंदो। लेकिन मक्कतुल मुकर्रमा यानी खाना काबा जो जेको इलाइक़ो आहे, इते जेको भी हूंदो उहो हिदायत वारो हूंदो। अगर जेकॾहिं किथे भी तव्हांखे हिदायत नज़र न अचे, तव्हांखे खाना काबा खे पकड़णो आहे। वातस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। तो अल्लाह फरमाए तो हुदल लिल आलमीन, ही हिदायत जो सरचश्मो आहे। ऐं केतिरी हिदायत तव्हां हदीस जे अंदर जॾहिं मुतालो कंदो हदीसनि जो कि अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं दज्जाल ईंदो पूरे रूए ज़मीन जो में सफ़र कंदो, पूरे रूए ज़मीन ते सफ़र कंदो, लेकिन मक्के जे अंदर दाख़िल थी न सघंदो। दज्जाल भी मक्के जे अंदर दाख़िल न थी सघंदो। ऐं मक्के जे अंदर जॾहिं दाख़िल थियण लाइ वेंदो त अल्लाह जा फरिश्ता उते सिक्योरिटी में हूंदा, पूरो सिक्योरिटी अल्लाह ताला जा फरिश्ता संभालींदा। ऐं दज्जाल उन खाना मक्कतुल मुकर्रमा जे अंदर दाख़िल थी नथो सघे। इन जे करे अल्लाह फरमाए त हुदल लिल आलमीन, ही हिदायत जो पूरो सरचश्मो आहे। न दज्जाल इन में दाख़िल थींदो, न ई वरी मदीने में दाख़िल थींदो। मदीने जे भरिसां जॾहिं दज्जाल वेंदो त मदीने के लोॾा ईंदा, हिकिड़ो लोॾो ईंदो, उन मां जेके भी ॿाहिरि निकिरंदा दज्जाल जे फंदे में फसंदा। वरी ॿियो लोॾो ईंदो, उन मां जेको भी जॾहिं ॿाहिरि निकिरंदो दज्जाल उन्हनि खे फसाईंदो। अल्लाह जे नबी फरमायो ही मदीनो भट्टी आहे,
मदीनो गठी आहे ऐं ही पंहिंजे अंदरां ख़राब शयुनि खे पाण कढी करे ॿाहिरि फिटी कंदो। पंहिंजे अंदरां ख़राब शयुनि खे, ख़राब मुनाफ़िकनि खे, निफ़ाक़ वारनि खे, बुरे अक़ाइद वारनि खे पाण कढी करे ॿाहिरि फिटो कंदो। त अल्लाह फरमाए थो हुदल लिल आलमीन, ही खाना काबा हिदायत जो सरचश्मो आहे। वफ़ीहि आयातुम बय्यिनात, अल्लाह फरमाए तो ही खाने काबा वो आहे जंहिंमें अल्लाह ताला जूं कई निशानियूं पधरियूं रखियल आहिनि। कई निशानियूं आहिनि इन खाने काबा जे अंदर। अॼु 1400 साल सिर्फ़ असांजे हिन इस्लामी तारीख़ खे थियो आहे, मुस्लमाननि जे तारीख़ खे थियो आहे, लेकिन दुनिया जे इब्तिदा खां वठी खाना काबा जे अंदर जेके बि शयूं आहिनि उहे अॼु ताईं मौजूद आहिनि। फी आयातुम बय्यिनात, इनमें सब का पहिरीं शइ उहा आहे फी आयातुम बय्यिनात हजर अस्वद। ही हजर अस्वद जे बारे में अल्लाह जो नबी तो फरमाए ही जन्नत मां लाथो वियो आहे। ही इब्तिदा में तीर खां वधीक सफ़ेद हो, लेकिन बंदनि जे गुनाहनि जे करे ही कारो थी वियो आहे। सिर्फ बंदनि जे गुनाहनि जे करे ही हजर अस्वद कारो थी वियो आहे। ऐं अल्लाह जो नबी तो फरमाए कसम आहे मूंखे रब्बुल आलमीन जो, अल्लाह ताला जो, कि अल्लाह तबारक व ताला क़यामत जे ॾींहुं हजर अस्वद खे उतारींदो ऐं हजर अस्वद के बाखियूं हूंदा ऐं ज़बान हूंदो, अखियुनि सां ॾिसंदो ऐं ज़बान सां ॻाल्हाईंदो। जंहिं बि हजर अस्वद जो सलाम जो हक़ अदा कयो आहे ही उन जे लाइ शाहिदी गवाही ॾींदो। हजर अस्वद आहे पत्थर, लेकिन अल्लाह ताला इन में इहो ख़ासियत रखियो आहे कि ही क़यामत जे ॾींहुं ॻाल्हाईंदो ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला इनखे ज़बान ॾींदो, इनखे अखियूं ॾींदो ऐं अखियुनि सां ॾिसंदो ऐं ज़बान सां ॻाल्हाईंदो ऐं चवंदो कि फिलाणे मुंहिंजो इस्तिला कयो आहे, फिलाणे मूंखे सलाम कयो आहे, फिलाणे बोसो वरितो आहे। ऐं रिवायात जे अंदर ईंदो आहे जेको बि बंदो हजर अस्वद के हथ तो लाहे समझो वो रब्बुल आलमीन सां मुसाफ़ियो तो करे। रब्बुल आलमीन के हथ ना आहिनि, लैस कमिस्लिही शै, अल्लाह ताला पूरे दुनिया जे हिन शयुनि खां आज़ाद आहे। लैस कमिस्लिही शै, अल्लाह ताला जी का बि मिसालो मिसाल, का बि मूर्ति, का बि कुछ भी ना आहे अल्लाह ताला जे बारे में। ये ना आहे, लेकिन ही इहा ॻाल्हि आहे कि हिकु यानी फज़ीलत आहे कि जॾहिं बंदो हजर अस्वद खे हथो लाहे त उन ॼण ईअं आहे जीअं अल्लाह सां मुसाफ़िर कयो आहे। ऐं हज़रत अकरमा फरमाए थो जेको हजर अस्वद खे हथ तो लाहे समझो उन अल्लाह ताला सां बि बैयत कयो आहे ऐं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिंखे बैयत नसीब न थियो आहे उन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैयत कयो आहे। तव्हां ॾिसो बैत रिज़वान में असां मौजूद हुआसीं न, या अल्लाह जे नबी बैत अकीक़ में जेको बैयत वरितो हो छा असां उते मौजूद हुआसीं न, लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ इन हजर अस्वद ते लॻा आहिनि। पूरी दुनिया में अगर ऑथेंटिक जगह आहे, प्रूफ वारो जगह आहे कि जिते असांजे नबी जा हथ मुबारक ऐं लब मुबारक हुजनि पोइ सिर्फ़ हजर अस्वद आहे जेको ऑथेंटिक आहे। बाक़ी का भी शइ मुकम्मल सबूत न आहे कि किथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर मुबारक आहिनि या न आहिनि, उहो अल्लाह आलिम आहे, उन्हनि जो यानी मुकम्मल सबूत न आहे। लेकिन हजर अस्वद मुकम्मल प्रूफ न आहे कि हिन जगह ते अल्लाह जे नबी जा हथ भी लॻा आहिनि ऐं अल्लाह जे नबी जा लब भी लॻा आहिनि। जेको बंदो इन हजर अस्वद खां वञी बोसो तो वठे ऐं हजर अस्वद के पंहिंजो हथ तो लॻाए, यानी उन अल्लाह जे नबी जे हथनि जे मथां हथ रखियो आहे ऐं लब तो रखे, तो यानी अल्लाह जे नबी जे लबनि जे मथां लब तो रखे, यानी हू उहो जगह आहे जिते अल्लाह जे नबी जा लब भी लॻा आहिनि ऐं हथ भी लॻा आहिनि। तो हजर अस्वद भी खाना काबा में फी आयातुम बय्यिनात, ऐं इनमें भी अल्लाह जी निशानी आबे ज़मज़म आहे। अल्लाह जो नबी फरमाया खैर माइन अला वजहिल अर्द माए ज़मज़म फीह तआमु तअम व शिफाउ सकम। अल्लाह जो नबी फरमायो धरती जे मथां
اگر بہترین سبنی کا بہتر سبنی کا افضل اگر پانی وارو جگہ پانی موجود ہے تو وہ آب زمزم ہے، وہ آب زمزم جو کنواں ہے. علی وجہ الارض فی طعام الطعام و شفاء السقم، یہ وہ شے ہے، یہ آب زمزم وہ ہے ہن میں اللہ تعالی بندے لے غذا بھی رکھے ہوا ہے، بندے لے شفا بھی رکھے ہوا ہے. آب زمزم میں بندے لے غذا بھی آہے بندے لے شفا بھی آہے. حضرت عبداللہ بن مبارک جنہیں حج تے بہتا اتنے ایک مانو کے چاہے مکھے پانی دیو، آب زمزم دیو، آب زمزم پیے پیو، کانے کعبہ جے طرف پنجو نگاہ کرے آب زمزم کے پیے تو فرمائے تو ماں حضرت جابر جی روایت پہتو ہے کہ اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم فرمائے ہوا ہے جے کو بھی شخص جے بھی مقصد جے لائے جے بھی مقصد تمنا کے ارادے جے لائے ارادو رکھی کرے ہن پانی کے پیندو ان جو وہ مقصد ارادو پورو تھی دو. ماں عبداللہ بن مبارک ان جے کرے ہن پانی کے پیاں تو کہ اللہ قیامت جے دی منہ کے انجوائیو نہ رکھ جائے منہ کے ان ٹائم خصوصی انعام سا منہ کے پانی پیاری جائے. فیہ طعام الطعام و شفاء السقم، ان کا علاوہ ان میں چاہے غذا بھی آئے شفا بھی آئے. اللہ جن نبی فرمائے آب زمزم وہ آئے جن کے منافق پی نہ سکندو مومن ان کا ڈرو نہ کندو. منافق ان کے پی نہ سکندو اترو مومن ان کا ڈرو نہ کرے سکندو. آب زمزم جی ٹی خصوصیت وہ ہے آب زمزم اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم جو اوپر ہے حضرت اسماعیل جا ان میں پیر ہیں حضرت جبرائیل جو ان میں پر لگل آئے تین رسول جو ان میں اجزاء ہیں تین رسول جا ان میں یعنی ہتھ لگل آئیں. جن ٹیم آب زمزم پہ نکلے حضرت اسماعیل علیہ السلام جو کڑین ماں اتنے جے کو زمین کے جے کو چیر ڈنو وہ حضرت جبرائیل جے پر رساں جڑے آب زمزم اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم پیتو کچھ آب زمزم کے پیتا ہی ان کا بعد میں پورے پیالے میں کچھ بچائے کرے صحابی کے فرمائے ان کے آب زمزم میں دوبارہ ان کوہ اندر اچھلائے چلیو تاکہ قیامت تائیں مجھا امتی مجھے اوبر استعمال کر. تو آپ چاہتا سمجھو جن جے جسم کے اندر نبی صلی اللہ علیہ وسلم جو اوبر وجے ان کے کترو فائدہ تھیندو. اگر اللہ تبارک و تعالیٰ ان کے نوازو تو اللہ تعالیٰ ان کے جہنم کا بچائے چھڑیندو. تو فی آیات بینات ایک اجر اسود بیو آب زمزم ٹیو جمرات بھی آہن ان کا علاوہ ان میں 12 نشانیوں آہن 12 نشانی ویڑا آہن جے کو اللہ تعالیٰ ان میں خصوصی طور سے رکھے آہن. فی آیات بینات مقام ابراہیم ان میں مقام ابراہیم بھی آہے جے کو پتھر آ جے کو تو شیشے میں ٹھو دو یہ وہ پتھر آہے جے پتھر تے چڑھی کرے حضرت ابراہیم علیہ السلام خانہ کعبہ جو وہ ساری کیا ان میں اللہ تبارک و تعالیٰ ہوا خاصیت رکھے ہو جو جنہیں حضرت ابراہیم نے جے متہ چڑھے پہ ان تے سوار پہ ہوتی ہے تو ہی پتھر ان کے آٹومیٹکلی لفٹ مانگو متھے پہ کھنے جتنے حضرت ابراہیم کے وہ ساری دیونو ہو ہی اس تائیں ونی ان کے پہچائیں دو ہو وری جنہیں حضرت ابراہیم جو لہانے جو ارادہ ہوں دو ہو تو ہی پتھر خود بخود آٹومیٹکلی لہی کرے ہے تین دو ہو. ایڑے طریقے سے ان پتھر تے چڑھی کرے حضرت ابراہیم علیہ السلام ان خانہ کعبہ جی وہ ساری کہو خانہ کعبہ جی تعمیر کہو آگے یہی وجہ ہے جو رب سائیں ان پتھر کے جو شرف بخشو آگے اج 4000 سال تھی آئیں 4000 سال تھی آئیں اللہ تعالیٰ ان پتھر کے انجا تائیں محفوظ رکھی ہوا ہے. حضرت ابراہیم جب قدم مبارک بھی ان کے متہ محفوظ آئیں جو وہ نشان بنے آئیں پتھر چاہے ورنہ پتھر تے کنجو نشان لگے لیکن ان پتھر کا اللہ اترو بڑو کم ورتو ہو جے پتھر کا اللہ تعالیٰ بیت اللہ جو ساری کی تعمیرات کرایو
ان پتھر کے اللہ محفوظ کرے دنیا کے دیکھا رہے واقع چاسا ہی تمام دین جو کم کرنا سے ایسا مٹی بھی نہ سے ہرگز نہ پتھر کے رب دنیا جے لئے نشانی بنائے چھڑیو پتھر کے ایک بے جان پتھر کے جلیں اوساری لے استعمال کیو خانہ کعبہ جی اوساری لے 4000 سال کی ہیں وہ پتھر محفوظ آئے خدا ان کے واضح کرے قرآن میں فرمایا تو فی آیاتم بیناتم مقام ابراہیم فی آیاتم بیناتم مقام ابراہیم اللہ تعالیٰ مقام ابراہیم کے بالکل قرآن میں مینشن کرے ذکر کے وائے واضح کرے ذکر کے وائے تو بھائی ہی وہ جگہ ہے ہی وہ شے آگے جنتے چڑی کرے بیت اللہ جو تعمیر تھی آگے اللہ ان کے محفوظ کرے دنیا کے دیکھا رہے آگے جنہیں مسلمان جنہیں انسان دین جے لئے استعمال تھی دو آگے دین تے پان کے وقف کن دو آئے تو اللہ ان کے بھی نہ مٹائی دو اج اساں دین کے چھڑے بھی نہ آئے تدیں اسی مٹ جی ونیوں تھا چلیں اسی برباد تھیندا تھا ونیوں فی آیاتم بیناتم مقام ابراہیم اے اللہ فرمائے ومن دخلہ کان آمنا یہ خانہ کعبہ وہ ہے ان میں جے کو بھی داخل تھی دو امن میں رہ دو چاہے کیر بھی ہو جے خانہ کعبہ جے اندر ان کے ٹچ کرن جی بھی اجازت نہ ہے اللہ تعالیٰ حرام قرار دینا ہے چاہے تم جو قصاص چھو نہ ہو جے والد جو قاتل چھو نہ ہو جے بھاؤ جو قاتل چھو نہ ہو جے ماؤ جو قاتل چھو نہ ہو جے کیر بھی ہو جے اللہ ان کی امن وارو جگہ قرار دینا ہے اللہ تعالیٰ 1400 سال تھی ان کے امن کی جگہ محفوظ بنائے چکے ہے ومن دخلہ کان آمنا آخر میں اللہ فرمائے تو وَلِلَّهِ عَلَى النَّاسِ حِجُّ الْبَيْتِ مَنِ اسْتَطَاعَ إِلَيْهِ سَبِيلًا کہ اللہ تبارک و تعالیٰ جے لائے ان عظیم گھر جے لائے یہ اے بھی خصوصیات رکھندر گھر جے لائے تمام جے متاں حق آگے کہ اگر تم استطاعت رکھو تا تین جو حج کہو حج کے بارے میں گزشتہ جو میں تمہیں یاد رکھوں دعائت اللہ تبارک و تعالیٰ مکھی تو سبھی مسلمان کے خانہ کعبہ جو دیدار بھی نصیب کرے خانہ کعبہ میں ونی کرے حج عمرہ کرنے کی بھی توفیق عطا فرمائے یہ ایترو جترو عظیم جگہ ہے ایترو ورین جو احترام بھی ہے عمر بن خطاب فرمائیں تھا کہ خانہ کعبہ میں تھیندڑ گناہ بین جان کا 70 دفعہ زیادہ ہوا جی خانہ کعبہ میں کل نیکی لکھن نیکین تے 100 نیکین تے ویندو آئے ایڑے خانہ کعبہ جے اندر وری جے کو بندے خطا کندو آ گناہ کندو جو بہتر ہوندو آئے ان جے کرے مسلمان جدی بھی خانہ کعبہ میں ونجے تو با ادب تھی ونجے ادب سا ونجے احترام سا ونجے یہ جگہ ہیں جتے احترام ہوندو آ ادب ہوندو آ لیکن اسا مسلمان ان جگہ جی احترام کے بھی پامال کندا تا ونجوں جی مسجد نبی جو احترام پامال تھیندو آ کنے تو ڏسنا آيو اسا جا پاکستاني اتے بھی ونجي کرے یعنی خانہ کعبہ جی یعنی حرمت کے بھی پامال کندا ہیں کئی ویڈیو ایڑا وائرل تھی ہیں جے کہ تو ڏسنا آيو لیکن مسلمان کے کھپے تے جڏهن بھی خانہ کعبہ ۽ مسجد نبی میں ونجے تو تے با ادب تھی کرے ونجے ۽ اللہ تعالی ۽ خانہ کعبہ میں ونجی کرے خانہ کعبہ جو دیدار کرے ۽ روزہ رسول تے ونجی کرے سلام پڑھے دعا اللہ تعالی مکے تو مسلمان کے نصیب فرمائے واخر دعواہم الحمدللہ رب العالمین